प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में अव्हांखे भली कार। जीअं त असां बाब पहिरियों पढ़ी चुका आहियूं ऐं हाणे असां बाब पहिरें जी मश्क हल कंदासीं। मश्क जो पहिरियों नुक़्तो आहे नवनि लफ़्ज़नि जी चकास करणु, जंहिंमें इंसानी उज़वनि जे नालनि जे अखरनि खे बेतरतीब लिखियो वियो आहे ऐं असां उहे तरतीब सां लिखंदासीं। जीअं खे ऐं अलिफ़ खे तरतीब में लिखंदासीं त इहो थींदो अख। लाम ऐं दाल खे तरतीब में लिखण सां असांखे लफ़्ज़ मिलंदो दिलि। फे ड़े फे खे तरतीब में लिखण सां असांखे लफ़्ज़ मिलंदो फिफिड़। वाव है डाल खे तरतीब में लिखण सां असांखे लफ़्ज़ मिलंदो हॾो। दाल ॾाल ऐं नून खे तरतीब में लिखण सां असांखे लफ़्ज़ मिलंदो ॾंद। अलिफ़ पे ठे खे तरतीब में लिखण सां असांखे लफ़्ज़ मिलंदो पठा। ñे पे वा रे खे तरतीब सां लिखण में असांखे लफ़्ज़ मिलंदो पिञरो। हाणे अचो मश्क जे ॿिए नुक़्ते ते जेके MCQs आहिनि। पहिरियों MCQs आहे हेठनि मां बदन जे कहिड़े उज़वे में हाज़मो थींदो आहे। अलिफ़ मादो, बे फिफिड़, जीम वातो, दाल दिलि। त सही जवाबु आहे मादो। प्यारा ॿारो, असां पढ़ी आया आहियूं त मादे में हाज़मे जो अमल थींदो आहे। नंबर ॿियों MCQs आहे बदन जो सभ खां वॾो उज़वो कहिड़ो आहे। अलिफ़ दिलि, बे चमड़ी, जीम मग़ज़, दाल मादो। त सही जवाबु आहे बे चमड़ी, छो त इहा असांजे सॼे जिस्म ते चढ़ियल हूंदी आहे। नंबर टियों MCQs आहे कहिड़ो उज़वो बदन जे अंदरें उज़वनि जो बचाव करे थो। अलिफ़ पठा, बे मग़ज़, जीम चमड़ी, दाल कनो। त सही जवाबु आहे पठा, छो त पठा असांजे उज़वनि जो बचाव कनि था ऐं असांखे मज़बूती ॾियनि था। नंबर चौथों MCQs आहे कहिड़ो उज़वो बदन जे सभिनी उज़वनि खे पंहिंजे ज़ाब्ते हेठि रखे थो। अलिफ़ दिलि, बे मग़ज़, जीम पठा, दाल हॾा। त सही जवाबु आहे बे मग़ज़, छो त मग़ज़ असांजे सॼनि उज़वनि खे पंहिंजे कंट्रोल में रखे थो। पंजों MCQs आहे बदन जो उहो हिसो या उज़वो जेको तव्हांजी शिकिल बनाए थो सो आहे। अलिफ़ मादो, बे हॾाऊं पिञरो, जीम पठा, दाल चमड़ी। त सही जवाबु आहे बे हॾाऊं पिञरो, छो त हॾाऊं पिञरो असांखे जिस्मानी बेहक मुहैया करे थो। मश्क जो टियों नुक़्तो आहे हेठि ॾिनल उज़वनि जा मुख्या कम लिखो। अख। अख जो मुख्या कमु आहे ॾिसणु। ॾंद। ॾंदनि जो मुख्या कमु आहे खाधो चॿाड़णु। कन। कन जो मुख्या कमु आहे आवाज़ु ॿुधणु। पठा। पठनि जो मुख्या कमु आहे जिस्म खे मज़बूती ऐं सहारो ॾियणु। हॾाऊं पिञरो। हॾाएं पिञरे जो मुख्या कमु आहे चुरपुर करणु ऐं नाज़ुक उज़वनि जी हिफ़ाज़त करणु, जीअं मग़ज़, दिलि ऐं फिफिड़। दिलि। दिलि जो मुख्या कमु आहे रत खे पंप करणु। फिफिड़। फिफिड़नि जो मुख्या कमु आहे साहु खणणु। मादो। मादे जो मुख्या कमु आहे खाधे जो हाज़मो करणु। मश्क जो चौथों नुक़्तो आहे हेठनि सुवालनि जा जवाब ॿुधायो। अलिफ़ ॾंदनि, मादे, दिलि ऐं फिफिड़नि जूं कहिड़ियूं बीमारियूं हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि खां बचाव लाइ कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि। त प्यारा ॿारो, इन सवाल जे जवाब जे लाइ असांजे YouTube चैनल ते चौथे जी साइंस जो सबक़ नंबर 5 जो वीडियो ॾिसंदा। बे रांदीगरनि ऐं मोटर साइकिलूं हलाइण वारनि खे रांदियूं या सफ़र करण वक़्तु पंहिंजे हॾनि जी हिफ़ाज़त करण लाइ के मशवरा ॾियो। त उन्हनि खे सलाह आहे त मोटर साइकिल हलाइण वारा हेलमेट जो इस्तेमालु कनि ऐं रांदीगर रांदि दौरान हिफ़ाज़ती औज़ार इस्तेमालु कनि। मश्क जो आख़िरी ऐं 5हों नुक़्तो आहे सही बयान लाइ हा ऐं ग़लति बयान लाइ न जा लफ़्ज़ लिखो। नंबर पहिरियों, इंसानी बदन केतिरनि ई मुख़्तलिफ़ उज़वनि जो ठहियलु आहे। इन जो जवाबु आहे हा, छो त इंसानी बदन केतिरनि ई उज़वनि ते मुश्तमिल हूंदो आहे, जीअं ॾंद, कनु, नकु, मग़ज़, दिलि वग़ैरह। नंबर ॿियों, खोपड़ी मग़ज़ जो बचाव करे थी। इन जो जवाबु आहे हा, छो त असांजो मग़ज़ खोपड़ी वारे हॾे में रखियलु हूंदो आहे। नंबर टियों, ॾंदनि में सोराख़ बुरुश या ॾंदण करण सां पैदा थी पवंदा आहिनि।
इन जो जवाबु आहे न, छो त ॾंदनि में सुराख बुरुश या ॾंदड़ न करण सां पैदा थींदा आहिनि। नंबर चोथों, कन ॾिसण वारा उज़वा आहिनि। इन जो जवाबु आहे न, छो त असां कननि ज़रिए आवाज़ु ॿुधंदा आहियूं ऐं अखियुनि ज़रिए ॾिसंदा आहियूं। नंबर पंजों, असांजे हिकिड़े हथ में 27 हॾा हूंदा आहिनि। इन जो जवाबु आहे हा, हथ में 27 हॾा ऐं पेर में 26 हॾा हूंदा आहिनि। प्यारा ॿारो, असांजे बाब पहिरें जी मश्क पूरी थी ऐं मिलंदासीं ॿिए लेक्चर में। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।